दादू लग ॻोठ खेर मोहम्मद पंवर जे रहवासी समाजी अॻवान इम्तियाज़ पंवर पारां पीपुल्स पार्टी MPA पीर मुजीब हक़ ॾिनल दावत ते पहुतो। MPA खे ॻोठनि जे बुनियादी मसइलनि खां आगाह कयो वियो। ॻोठाणनि चयो त असां तक में पंवर बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि जो वोट आहे, पर अवाम जा बुनियादी मसइला हल थियण में देरि थिए पई। सिहत, रोज़गार, रोड, रस्ता, बिजली, गैस, स्कूल अवाम जो हक़ आहे। इहा सॼी ज़िम्मेवारी चूंडियल नुमाइंदनि जी आहे। वक़्त ते अवाम जा मसइला हल न थिया आहिनि। उन मौक़े ते पीर मुजीब हक़ चयो त तरक़ियाती कम हली रहिया आहिनि। असांजी फैमिली पंहिंजे तक जे वोटरनि सां गॾु आहे। अव्हां जे वोटनि ते असेंबली मेंबर थियो आहियां। अव्हां जा बुनियादी मसइला जल्द हल कया वेंदा। PP हारियुनि ऐं मज़दूरनि खे हक़ ॾियारिया। शहीद राणी जे मिशन खे पूरो कयो वेंदो। शहीद राणी हिकु माउ जीअं अवाम जो ख़्यालु रखंदी हुई।